नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त मारूड़ा ॻोठ में बेकरी ते क्रैकर हमलो, मालिक मारिजी वियो आहे। अवामी न्यूज़ हमले जा सीसी फुटेज हथ करे वरिता आहिनि। नंबर मोकिले छॾियो। ये शीशा जी तो ये लगा है। ठीक है, बिल्कुल सर राब्ते में आया हूँ ना, ख़बर है साढ़े चाहिए राइट सर। ये मोबाइल बड़ा थोड़ा नहीं, आप सारे हट जाओ। ये किसी ने फेंकी चीज़ वो देख के तो उधर जाते हैं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।